अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं मारवी थी सबका पेरी शामिल कंदासीं हेडलाइंस। ऑपोजिशन हाराईंदी गाली ज़रिए हल कढण इस्लाह सफ़ाई ॾांहुं वञणो पवंदो। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। बेतमादी जी रिथ में मुख़ालिफ़ धुर खे नाकामी थींदी। मुख़ालिफ़ धुर तहमुल ऐं वॾबारी जो मुज़ाहिरो करे। ईअं न थिए जो ऑपोजिशन खे 1 साल बदिरां 10 साल इंतज़ार करणो पवे। पार्लियामेंट लॉजिस में हुकूमत फ़ौज खे तलब करे सघे पई, पर ॻाल्हि एतिरी अॻिते न वई। मक़सूद पटेल वाले बाबति शहबाज शरीफ़ ई बहितर नमूने ॿुधाए सघे थो। ऑपोजिशन वारा शिकस्त वञी ॾे साॻी पघार ते कमु कंदा। मुख़ालिफ़ धुर वारा हाराइण बाद बि तंग कंदा रहंदा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवान हिकु ॿी मुलाक़ात जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻवान में इतादी पार्टियुनि सां सलाह मशवरे बाबति हिकु ॿी मुलाक़ात जल्द इस्लामाबाद में थींदी। बेतमादी रिथ ते बि सलाह मशवरा कया वेंदा। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आणण बाबति सलाह मशवरा कया वेंदा। ज़रियनि मूजिबि स्पीकर पारां मुबैना तौर अपोजिशन मेंबरनि खे घुराइण जे रद्द अमल में हिकमत अमली ते बि वीचारियो वेंदो। ऑपोजिशन क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि खे घुराइण जो इल्ज़ाम विढ़ी छॾियो। स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो। मुख़ालिफ़ धुर स्पीकर जे अणधरा ते बि सवाल उथारे छॾिया। ज़रियनि मूजिबि अपोजिशन क़ौमी असम्बली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ आणण जो फ़ैसिलो करे छॾियो। स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते अपोजिशन मेंबरनि खां सहियूं करायूं वयूं। 100 खां वधीक अपोजिशन मेंबरनि स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते सहियूं करे छॾियूं। ऑपोजिशन ज़रिए जो चवणु आहे त स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ कंहिं बि वक़्तु जमा कराए सघिजे थी। ऑपोजिशन इल्ज़ाम विढ़ियो आहे त स्पीकर संदनि मेंबरनि खे मुलाक़ातनि लाइ घुराई रहियो आहे। स्पीकर जे अहिड़े क़दम ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आंदी पई वञे। स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ जमा थी वई त हू क़ौमी असम्बली जे इजलास जी बि सदारत न करे सघंदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ बाबति इजलास जी सदारत डिप्टी स्पीकर कंदो। हुकूमती इतादियुनि पारां 3 ॾींहं अंदरि वॾो ऐलान करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि हुकूमती इतादी 3 ॾींहं अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस करे वॾो ऐलान कंदा। चौधरी शुजात वफ़ाक़ी हुकूमत खां नाराज़। काफ़ी अॻवाननि क़यादत खे जल्द फ़ैसिलो करण जो मशवरो ॾेई छॾियो। परवेज़ इलाही जी सरबराही में मुस्लिम लीग काफ जो इजलास। सियासी सूरतहाल ऐं तरीन ग्रुप जी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में अॻवाननि मौक़िफ़ इख्तियार कयो त वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगी मां को बि ख़ुशि न आहे। काफ लीग खे जल्द पंहिंजो सियासी फ़ैसिलो करणो पवंदो। ईअं न थिए जो देरि थी वञे। इजलास में ॿिनि इतादियुनि सां बि सलाह मशवरा करण ते इतफ़ाक़ कयो वियो। हुकूमत मुख़ालिफ़ इत्तेहाद PDM जो अहम तरीन सरबराही इजलास सुभाणे तलब कयो वियो। PDM सरबराह मौलाना फजल रहमान इजलास की सदारत कंदो। नवाज शरीफ इजलास में वीडियो लिंक ज़रिए शरीक थींदो। इजलास में PDM में शामिल पार्टियुनि जा सरबराह बि शिरकत कंदा। इजलास में बेतमादी जी रिथ बाबति PDM पंहिंजी हिकमत अमली तय कंदी। मौलाना फजल रहमान मुलाक़ातनि बाबति PDM खे एतमाद में वठंदो। मुख़ालिफ़ धुर जी बेतमादी रिथ बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान MNS जा ख़दशा ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। इमरान ख़ान जूं अॼु ऐं सुभाणे MNS सां मुलाक़ातूं रथियल। बेतमादी जी रिथ बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रियनि मूजिबि इमरान ख़ान सां मुलाक़ात कंदड़ MNS जी लिस्ट तयारु कई वई। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म असम्बली मेंबरनि खे पंहिंजी हिकमत अमली बाबति आगाह कंदो ऐं संदसि ख़दशा बि ख़त्म कंदो।
कोयटा एयरपोर्ट ते JUI अखबार मौलाना अब्दुल गफूर हैदरी जी घर वज़ीर शेख रशीद सां मुलाक़ात। शेख रशीद जो चवण आहे त फजल रहमान बाबति वज़ीर आज़म जे बयान ते गफूर हैदरी साणस शिकायत कई। गफूर हैदरी शेख रशीद सां ॻाल्हाईंदे चयो त सदन चवण ते पार्लियामेंट लॉजिस में तमाशो थियो ऐं JUI मुअसिस मेंबरनि खे गिरफ़्तार कयो वियो। एॾो वॾो इशू न हो जेतिरो उन खे मीडिया में उथारियो वियो। बेतमादी जी रिथ सियासत में तलखियूं पैदा करे छॾियूं आहिनि। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी संदसि ट्वीट में चयो आहे त मुख़ालिफ़ धुर जी बेतमादी जी रिथ बिना सोचण सम्झण जी आहे। जहूरियत एतिरी तक़सीम जो निज़ाम नाहे, इन में घटि इतफ़ाक़ राय ते निज़ाम बदल हूंदो आहे। एतिरो तक़सीम नथो थिए, कंहिं बि सबबु ॻाल्हियूं मुश्किल थी वञनि। विढ़णु मुश्किल नाहे पर बात में सलाह में मुश्किल थींदी आहे। इमरान ख़ान सियासत के दुश्मनी में तब्दील करे छॾियो आहे। ॻाल्हियूं अणवणंदड़ बयान ॾियण वारनि सां न पर सियासतदाननि सां थींदियूं आहिनि। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम रगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान तक़सीम ऐं इंतिशार फैलाइण चाहे थो। मरियम रगज़ेब फवाद चौधरी खां सवाल कयो त अवाम खे चरियो सम्झो अथव छा? तक़सीम न थियण जा बयान ॾेई पाण खे बेवकूफ़ बणाए रहिया आहियो या वरी ॿियनि खे? सियासत में पकड़ियल धप ऐं बूसट खे ख़तमु कयो वेंदो। वज़ीर आज़म पंहिंजी तक़रीर में एस्टेब्लिशमेंट बाबति घणो कुझु चयो। सूरतहाल कीअं बतरफ़ वञी सघे थी। मुस्लिम लीग काफ जे अॻवान तारिक बशीर चीमा चयो आहे त मुस्लिम लीग काफ सां इदारनि जी का बि ॻाल्हि न थी आहे ऐं इन कंहिं तरफ़ां कुझु चयो वियो आहे। वज़ीर आज़म पंहिंजी तक़रीर में एस्टेब्लिशमेंट बाबति घणो कुझु ॻाल्हायो आहे। सूरतहाल कीअं बि पासे वञी सघे थी। लाहौर जी अदालत मंशियात केस में राणा सनाउल्लाह जी हासिल खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी। मंशियात जे ख़ात्मे वारी कोर्ट में राणा सनाउल्लाह ऐं ॿिनि ख़िलाफ़ मंशियात केस थी ॿुधणी। राणा सनाउल्लाह जी हासिल खां छूट जी दरख़्वास्त ॾेई छॾी। अदालत संदसि दरख़्वास्त मंज़ूर कंदे केस हासिल खां छूट ॾेई छॾी। केस जी ॿुधणी 2 अप्रैल ताईं मुलतवी कई वई। मुल्क में कोरोना वधीक 6 मरीज़नि खां हयातूं खसे वरितियूं। NCOC मूजिबि गुज़िरियल सॼे मुल्क में 36,885 नमूना वरिता विया। वधीक 571 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 1.54% रही। रूस यूक्रेन में जरासीमी हथियारनि जी दावा करे छॾी। बरतानिया रूसी दावा खे थुॾे छॾियो। रूस जो चवणु आहे त मॉस्को खे यूक्रेन में जरासीमी हथियारनि जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। रूसी सफ़ीर चयो आहे त मॉस्को जे फ़ौजनि यूक्रेन में प्री बायोलॉजिकल रिसर्च जे नेटवर्क जो पतो लॻायो। लेबोरेटरीज़ में ख़तरनाक बीमारियुनि ते कमु कयो पियो वञे। अमेरिकी सरकार सां उन जायुनि ते तमामु ख़तरनाक बायोलॉजिकल तजुर्बा कया विया। सलामती काउंसिल जे इजलास में अमेरिका खां पोइ बरतानिया बि रूसी दावनि जी मज़म्मत करे छॾी। बरतानिया जो चवणु आहे त जरासीमी हथियारनि जी मौजूदगी जी दावा नसूर कूड़ो आहे। रूस गॾियल क़ौमनि जे चार्टर में कयल वाइदनि जी भनकड़ी कई। कोडे जी भरिसां पुराणी दुश्मनी ते जवाबदार हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो। पोइ मिठण फ़कीर कांदड़ो में जवाबदार ॿनीअ ते सुतल रशीद अहमद कांदड़ो खे गोलियूं हणी क़तल करण बाद फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण बाद मक़तूल जो लाश वासन हवाले कयो वियो। उबावड़ो भरिसां जवाबदारनि जहिड़े दौरान नौजवान खे क़तल करे छॾियो। रामती जे कचे वारे इलाइक़े में कारी तकरार तां बि धुरियुनि में झड़ो थी पियो। जहिड़े दौरान अब्दुल हलीम शहर मारिजी वियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी छॾियो। Fusilamientos, sí, hemos fusilado, fusilamos y seguiremos fusilando mientras sea necesario. Nuestra lucha es una lucha a muerte. En esas condiciones
nosotros vivimos por la imposición del imperialismo norteamericano. इनकलाबी अगवान चीख वगैरह के कत्ल कंदड़ बोलीपाई फौज जो अगुओ सिपाही मारू तेरान सालाज़ार 80 वरियं जी जवाब में लाडाणो करे वियो। मारू तेरान 9 अक्टूबर 1967 ते बोलीबाई जे सूबे सांता क्रूज़ में ज़ख्मी हालत में गिरफ्तार थियल इनकलाबी अगवान चीख वगैरह के गोलियूं हणी कत्ल कयो हो। परचम लेकर उठो, हर इंसान से प्यार करो, अपना तो मंशूर है जालिब, सारे जहां से प्यार करो। खतरा है दरबारों को, शाहों के गमखारों को, नवाबों गद्दारों को, खतरे में इस्लाम नहीं, खतरे में इस्लाम नहीं। इनकलाबी शायर हबीब जालिब के विछोड़े के 29 वरी वियामी थिया। मैं नहीं मानता जे सर्जनहार हबीब जालिब जा मदा अचंदस 28 वरसी बुलाई रहा है। जालिब जा शेर सोशल मीडिया ते वंडे केस भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। रोई उठा से मिली चोट एड़ी जो बची न सजा से ये फुलदा तो वरी पूरी दिख न्याण जा बंदा भजी पदा रोई वेंदासीं। ॾाढी तकलीफ़ हिन मोटी ज़िंदगी गीले 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 तकलीफ़ुनि हिन हाल में पहुताऊं। अदा उमिरि ख़बर न लाइ घणी आहे 58 साल न तो मरा 60 साल रहे हली सघूं। और पाकिस्तान जे माण्हू जो हूअं बि उमिरि जेका आहे शहर जेका मौत जी आहे छिके छिके 70 साल 80 साल। सिंध जो नाले वारो शायर गुलाम कादिर घायल दिल जो दौरो पवण सबब कराची जी निजी अस्पताल में लाडाणो करे पियो। गुलाम कादिर घायल के दिल में तकलीफ़ सबब कराची जी डाउ अस्पताल में दाख़िल कयो पियो हो, जिते संदसि साह जो सॻो टुटी पियो। गुलाम कादिर घायल जे विछोड़े ते शायरनि अदीबनि ऐं फ़नकारनि में दुख जो इज़हार। गुलाम कादिर घायल जूं आख़िरी रस्मूं शिकारपुर में अदा कयूं वेंदियूं। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया में भी टेस्ट मैच कराची में खेॾी पई वञे। ऑस्ट्रेलिया टॉस कटी पहिरीं बैटिंग करे रही आहे। ऑस्ट्रेलिया जे कप्तान जो चवणु आहे त कराची जी विकेट सुठी लॻी रही आहे। पाकिस्तान टीम में तब्दीली कंदे नसीम शाह ऐं इफ्तिखार अहमद जी जाइ ते हसन अली ऐं फ़हीम अशरफ जी पाकिस्तानी टीम में वापसि आंदो वियो। पाकिस्तानी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त हू कोशिश कंदा त सुठी परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कनि।